रमजानुल मुबारक जो महीनो हो अफ्तारी का 15 मिनट अग में किबला साईं वेठा हा दस्तरखान मोहम्मद करीम जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह एड़ो दस्तरखान आ दुनिया जी जाश तलबी दे सा उते मिलंदी आ एकड़ो मूसा गड हुजे कराची जो मुहाजिर हुजे चईसी मां रोजे खोलण माल पकोड़न ते रोजो खोलींदो आया मस्जिद नबवी में पकोड़ा त कोनन मुझो चुप कर जेको मिलियो थी सो बस करे का अन्या गाल करे वेठो एकड़ो मानू आयो तकड़ो तकड़ो उन जेगियो थैली रखे आई तकड़ो हलियो वियो थैली खोली तो उन में पकोड़ा रखे रहे मुझो सदोरा घुरई में पकोड़ा घुरई अज त महबूब जे दर ते का बीशे घुरिया सुभान अल्लाह दस्तरखान मदीने वाले साईं जो हो ऐं सोने कंबर वाले सा गड रोजे अवतार करण जो मौको मिलियो मु अर्ज कयो हथ बधी किबला तवा असा जा वड्डा हो मुझे बाबा साईं जन जी दोस्ती हुई साईं कंबर वारन सा सुभान अल्लाह हियर बि साईं जन फरमाया त असा गडजी तबलीग ते निकरंदा हासी कदे साइकिलुन ते कदे उठन घोड़न ते सफर कंदा हुयासी मुझा दोस्तो या मोहब्बतू अज बि साईं जन कायम दायम रखियो आमीन आमीन मु अर्ज कयो किबला मता को मुझे लाए तवा वटका गाल पहुंचाए मुके कसम आहे मदीने वाले साईं जी जात जो हुजूर जे हरम में मदीने वारो हाजिर नाज़िर दिसी रहो आ मुजी तो सैयद सा मोहब्बत मोहब्बत रहंदी मोहब्बत अल्लाह मु अर्ज कयो साईं मुजी ज़बान के रब ताकत न दींदो जो तवा जे खिलाफ गालाए सके मुझे कलम के रब ताकत न दींदो जो तवा जे खिलाफ लिखी सके ज़बान हलंदी त ताजी तारीफ कंदी कलम हलंदो तारीफ कंदो सुभान अल्लाह अल्लाह जो शुक्र आ उहा मोहब्बत सीने में रब दिनी आ ऐं अल्लाह कंदो मरंदे ताईं इहा मोहब्बत कायम दायम रहंदी ऐं किबला साईं जन के हथ जोड़े अर्ज कयां थो तव्हां असांजा वॾा आहियो तव्हांजी जुती मुंहिंजे सिर जो ताज आहे कंबर वारो सोणो पीरन जो सरदार पीर आ असांजी तव्हां सां मोहब्बत आ तव्हां सां उल्फत आ ऐं इंशाअल्लाह इहा मोहब्बत क़यामत ताईं कायम दायम रहंदी सैयद जी मोहब्बत असांजे लाइ छोटकारे जो अमल हुआ असांखे उम्मीद आहे त इन मोहब्बत जे सदके अल्लाह ताला असांजी नजात वाह सुना वाह तुंहिंजा लफ़्ज़ ऐं साईं शमसुद्दीन सोहो के बि लख मुबारकूं हुजनि ही आस्थानो मुबारक जंहिंते आलिम पीर मशाइख गॾु थियनि था हिन आस्थाने जो फैज़ जारी आहे अल्लाह कंदो क़यामत ताईं जारी रहंदो ऐं मां वधीक टाइम न वठंदुसि किबला साईं जन खे दुआ जे लाइ गुज़ारिश आहे मूं मिस्कीन जे लाइ मुंहिंजे करमी फ़क़ीरनि जे लाइ पूरी हुज़ूर जी उम्मत जे लाइ दुआ घुरंदा अल्लाह कंदो हड़नी जा बेड़ा पार आमीन आमीन मोहतरम जनाब मौलवी मोहम्मद हुसैन हुसैनी वो तहां जाडो